बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में आकाम तहारत जे मौज़ू ते चौथों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु जेका पंहिंजी गुफ्तगू मुतलक़ पाणी जे बारे में आहे। मुतलक़ पाणी जूं 5 क़िस्मूं आहिनि। पहिरीं क़िस्म कुर पाणी, ॿियो जेको आहे कलील पाणी, टियों जेको जारी पाणी, चौथों मींहं जो पाणी ऐं पंजों खूह जो पाणी। कुर पाणी जी तारीफ़ कयूं। कुर पाणी छा आहे? कुर पाणी उहो पाणी आहे, हिकिड़ो थांव हुजे, हिकिड़ी हौज़ हुजे, जंहिंजी ड्रेग मोकर उमुक जे हिसाब सां 36 गिराट थिए ऐं मिक़दार जे एतबार सां 386 लीटर पाणी हुजे, अहिड़े बर्तन में अची वञे या अहिड़े हौज़ में अची वञे, उहो भरिजे, उनखे कुर पाणी चवंदा आहिनि। ऐं कुर पाणी जी ख़ासियत इहा आहे, अगरि उन में निजासत किरी पवे, फ़क़ति निजासत जे किरण सां कुर पाणी नजिस कोन थिए थो। कुर पाणी कॾहिं नजिस थींदो? इन निजास जे किरण सां जॾहिं जो बू, रंग ऐं ज़ाइको चेंज थी वञे निजास जे करे, पोइ जेका कुर पाणी नजिस थी वेंदो। जेसीं तक इहे निजासत जे करे हुनजो बू, रंग, ज़ाइको चेंज न थिए, एसी ताईं पाक आहे। अगरि हुनजे निजास जे करे अगरि बू, रंग, ज़ाइको चेंज थी वञे, पोइ जेका आहे नजिस थी सघे थो। ॿियो जेका आहे कलील पाणी। कलील पाणी जेको आहे जर मां न निकिरे ऐं न कुर खां घटि हुजे, उनखे कलील पाणी चवंदा आहिनि। कलील पाणी जी ख़ासियत आहे जेका निजासत जे किरण सां ई जेको कलील पाणी ईंदो आहे, उहो जेका आहे नजिस थींदो आहे। थोरे जो निजास जे करे रंग, बू, ज़ाइको चेंज न बि थिए त बि जेका आहे उहो कलील पाणी नजिस थी थो वञे। ऐं टियों जेको आहे जारी पाणी। जारी पाणी उन ई पाणी खे चवंदा आहिनि जेको ज़मीन मां निकिरे ऐं उहो पाणी वहणु शुरू थिए, उनखे जारी पाणी चवंदा आहिनि। जारी पाणी जी ख़ासियत इहा आहे, फ़क़ति उनजे अगरि जारी पाणी में का निजासत किरी पवे, जेसीं ताईं जो बू, रंग, ज़ाइको निजास जे करे चेंज न थिए, एसी तक जेको जारी पाणी पाक रहंदो। थोरे जो उहो जेका आहे जारी पाणी कुर खां घटि छो न हुजे। ऐं ॿियो जेको आहे खूह जो पाणी। खूह जो पाणी जी तारीफ़ आहे, खूह जो उहो पाणी आहे जेको ज़मीन मां निकिरे थो ऐं जेका खूह जी जेका हद हूंदी आहे, उन खां उभरी करे ॿाहिरि न निकिरे, न वहणु शुरू न थिए। उन खूह जी इहा ख़ासियत आहे। अगरि उन मां जेतिरो पाणी कढंदासीं, ओतिरो जेको पाणी निकिरे पंहिंजे हद ताईं बीह वञे। ऐं इन खूह जी ख़ासियत जेसीं तक उन निजास जे किरण सां जेसीं बू, रंग, ज़ाइको चेंज नथो थिए, एसि तरीक़े आहे खूह जो पाणी नजिस नथो थिए। ऐं ॿियो जेका आहे क़िस्म आहे, 5 जेका क़िस्म आहे बारिश जो पाणी। उहो जेको बारिश जो पाणी उहो पाणी आहे जेको आसमान मां ख़ुदा जी तरफ़ जेका रहमत वसे थी, उनखे जेका आहे बारिश जो पाणी चयो थो वञे। अगरि उहा जेका पाण कंहिं नजासत ते किरे या का शइ नजिस थी वञे, उहो बारिश जो पाणी बि जेका आहे उन शइ खे
पाक करे थो उन जा अहकाम इंशाअल्लाह अॻिते ईंदा। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼण ते पहुती। वस्सलाम वालेकुम।